इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे पंहिंजे हिन इलाइक़े में। हाणे ॾिसो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, चोरियूं पूरियूं धाड़ा, हाणे क़त्लेआम जो सिलसिलो शुरू थियो आहे। छा चवणु तव्हां? साईं, ही असांजो दोस्त शबीर साहब, वो भी सोच रखण वारो, पुरअमन शहरी, इंतहाई हिकिड़ो बहितरीन इंसान, तालीम याफ़्ता बाशऊर माण्हू, हुनजो हिन क़िस्म जो जेका वारदात थी आहे, हिन सां ही ट्रेजिडी थी आहे, क़तल थियो आहे, नाइंसाफ़ी आहे। हिन इलाइक़े में जहिड़ो झंग जो कानून हुजे, असीं सम्झूं था झंग जो कानून आहे, जंहिं माण्हू जी का दुश्मनी न हुजे, कंहिंसां का चपकलिशताई न हुजे, हिन पाड़े में सॼो पाड़ो शायदि आहे, असीं ज़ाती तौरु सुञाणूं था, असांजो दोस्त आहे। ऐं इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे हीअ त कंहिं माना का शइ न आहे, झंग जो कानून आहे, जंहिंखे चाहे माण्हू घर में घिड़ी मारियो हलियो वञे, का ख़बर न आहे। ऐं असां हिन जेको असांजो दोस्त आहे, साथी आहे, इंतहाई अफ़सोस थिए थो। हिन जा वालिदैन सख़्ते में आहिनि, हिन जा वुरसा सख़्ते में आहिनि, पाड़े वारा सख़्ते में आहिनि, त हिन सां ही ट्रेजिडी थी कीअं? ऐं असां सम्झूं था त ही नाइंसाफ़ी, ही दर्दनाक जेकी आहे, बर्बरियत आहे, इन जे मुलविस जेके बि माण्हू आहिनि, उन्हनि खे कैफ़र किरदार ते सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ऐं असांजो मुतालबो आहे SSP DIG साहिब खां त महिरबानी करे हिन खून सां इंसाफ़ कयो। ऐं ही हिकु पुरअमन शहरी, इंतहाई शरीफ़ क़िस्म जो माण्हू हो, सॼो पाड़ो जंहिंजो गवाही आहे। ऐं असां मुतालबो कयूं था त हिन नाहक दर्दनाक क़तल में हिन माण्हू हिन इंसान सां जेका अहिड़ी वेदन थी आहे, उनजो इंसाफ़ कयो वञे।